अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आओ यहाँ सायरा सुमरो आओ यहाँ पेरिया गुल सखबेरी का नजर हेडलाइन ते। वजीर आजम शहबाज शरीफ ऐं फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर विच में मुलाकात जंगबंदी के हवाले से टियाकड़ी ऐं इलाइक़े अमन बाबत ॻाल्हि ॿोल पायदार अमन लाइ पाकिस्तानी सिफारती कोशिशनि में अॻु भराई जो जाइज़ो ॿिन्हिनि अॻवाननि चिकताण में घटिताई ते इत्मीनान जो इज़हार अॻवाननि चयो आहे त पाकिस्तान ॿिन्हिनि पासनि खे ॻाल्हियुनि ज़रिए मसइलनि जो पुरअमन हल ॻोल्हण में मदद फराहम कंदो। आपनाई हरमज़ में बारूदी सुरंगन खां महफ़ूज़ रहण लाइ ईरान मुतबादिल बहरी रस्ते जो नक्शो जारी करे छॾियो। ईरानी मीडिया मुताबिक़ नक्शे में हिक मख़सूस हंध ते दायरे खे ख़तरे वारो इलाइक़ो करार ॾिनो वियो आहे। जहाज़ उन हंध तां बाहिफ़ाज़त गुज़ारण लाइ पासदाराने इनक़लाब जी बहरिया सां राब्तो कयो पियो वञे। पासदाराने इनक़लाब मुताबिक़ उहे आयल टैंकर जेके पहिरीं आपनाए हरमज़ जे ॾखण वारे हिसे में ओमान वेझो गुज़रंदा हुआ उहे हाणे उत्तर वारो रस्तो अख़्तियार कनि जेको ईरानी समुंड जे वेझो आहे। ईरान जे नायब परॾी वज़ीर सईद ख़तीब ज़ादा चयो आहे त कल्ह राति जंगबंदी जे ख़िलाफ़ वर्ज़ी जो जवाब ॾियण वारा हुआसीं पर पाकिस्तान जी मुदाख़लत ते सबर कयो। ईरानी वफ़द ॻाल्हियुनि लाइ इस्लामाबाद वेंदो मुतालबो आहे त लेबनान ते इसराइली हमला रोकिया वञनि। पंहिंजे इंटरव्यू में ईरान जे नायब परॾी वज़ीर चयो ख़िते में अमन में लेबनान जो शामिल हुजण ज़रूरी आहे। ईंदड़ कुछ कलाक तमाम घणा अहम आहिनि। ईरान में इसराइल ऐं अमरीका जे हमलनि सबब शहीदनि जी तादाद 3000 खां वधी वई। ईरान जे फ्रांसिक मेडिसिन ऑर्गेनाइज़ेशन जे सरबराह अब्बास मस्जिदी आरआई चयो आहे त अमरीकी ऐं इसराइली हमलनि जे नतीजे में ईरान में शहीदनि जो अंग 3000 खां वधी वियो आहे। लॻभॻ 40 सैकड़ो लाशनि जी शुरूआती तौर सुञाणप मुमकिन न थी सघी आहे। फ्रांसिक टीमूं अदलिया सां गॾु मुतासिरनि जी सुञाणप ऐं इमदादी कार्रवाइनि में मसरूफ़ आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी विच में फ़ोन ते राब्तो वज़ीर आज़म अमरीका ईरान जंग बंदी ऐं इस्लामाबाद में मुआहिदे बाबति पीपी चेयरमैन खे एतमाद में वरितो। बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां अस्ट्राइती सिफ़ारतकारी ते वज़ीर आज़म ऐं उन जी टीम जी कोशिशनि जी वाखाण बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान जी बहितरीन सिफ़ारती हिकमत अमली समेत दुनिया में हिकु आलमी जंग जो ख़तरो टरी वियो आहे। लेबनानी वज़ीर आज़म पारां लेबनान ऐं उन जे अवाम ते फौरी तौर हमला रोकराइण लाइ पाकिस्तान खे ताउन जी दरख़्वास्त वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं लेबनान जे वज़ीर आज़म विच में फ़ोन ते राब्तो वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां लेबनान ख़िलाफ़ इसराइली जारियत जी मज़म्मत हज़ारे क़ीमती जानियूं ज़ाया थियण ते दुख जो इज़हार वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त पाकिस्तान इलाइक़ाई अमन लाइ मुख़लिसाणी कोशिशनि में मसरूफ़ आहे। उन ही जज़्बे तहत ईरानी अमरीका विच में अमन ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। फ्रांस जे सदर जो बि वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां फ़ोन ते राब्तो फ्रांस जे सदर वज़ीर आज़म शहबाज शरीफ खे जंगबंदी ऐं धुरियुनि खे ॻाल्हियुनि जे मेज़ ते आणण लाइ टियाकड़ी वारी कोशिशनि ते मुबारकबाद पेश कई। अमरीका ऐं ईरान में ॻाल्हियूं सुभाणे इस्लामाबाद में थींदियूं तयारियूं मुकमल अमरीकी मीडिया मूजिबि अमरीकी वफ़द नायब सदर जेडी वैंस जी क़यादत में इस्लामाबाद पहुचंदो। विच ओभर लाइ ख़ासि नुमाइंदो स्टीव विटकॉफ ऐं ट्रंप जो नाठी जैरेड क्रिश्नर बि वफ़द में शामिल हूंदा। ईरानी सफ़ीर मूजिबि अमन ॻाल्हियुनि लाइ ईरान जो वफ़द अॼु इस्लामाबाद पहुचंदो। वफ़द में ईरानी पार्लियामेंट जो स्पीकर बाकर कालेबाफ ऐं परॾी वज़ीर अब्बास इराक़ी शामिल हूंदा। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त सूरत-हाल अणवणंदड़ थी त ईरान ते अॻु खां वधीक ताक़तवर हमलो कंदासीं। हतमी मुआहिदे तां ई अमरीका जा सामूंडी ॿेड़ा जहाज़ ऐं फ़ौजी अहलकार ईरान जे वेझो मौजूद रहंदा। इहो अॻु ई तइ थी चुको आहे त ईरान वटि एटमी हथियार न हूंदा। पंहिंजे ट्वीट में अमरीकी सदर वधीक चयो आहे त उन दौरान अमरीकी फ़ौज भरपूर तयारी में आराम कंदी। अमरीकी फ़ौज असल में पंहिंजे ईंदड़ कामयाबी जी मुंतज़िर आहे। ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर मोहम्मद बाकर कालीबाफ चयो आहे त ॻाल्हियुनि खां अॻु में ई 10 नुक़्तनि वारी तजवीज़नि मां 3 अहम नुक़्तनि जी भनकड़ी थी चुकी आहे। लबनान ते हमला, ईरान ते हवाई हदनि में ड्रोन्स जी चुरपुर ऐं ईरान जे यूरेनियम अफ़ज़ोदगी जे हक़ जे नफ़ी उन ॻाल्हि जी साबिती आहे।
ईरानी परॾी वज़ीर अब्बास इराक़ची चयो आहे त अमरीका खे फ़ैसिलो करणो पवंदो त हू जंग बंदी चाहे थो या इसराइल जे चवण ते जंग जारी रखण थो चाहे। ॿई शयूं गॾु मुमकिन न आहिनि। अमरीकी नायब सदर जेडी वेंस चयो आहे त अमरीका इस्लामाबाद में थींदड़ ॻाल्हियुनि मां पुरुमीद आहे। केतिरनि ई ईरानी तजवीज़नि ते अॻु में ई इतफ़ाक़ थियल आहे। जेडी वेंस ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर जे बयान ते रद्दअमल ॾींदे चयो आहे त जेकॾहिं ईरान लबनान जो जवाज़ ॼाणे जंगबंदी तोड़णु चाहे थो त उहा हुन जी चूंड हूंदी। ईरान खे ईंदड़ क़दम खणणो पवंदो, न त सदर ट्रंप वटि जंग में वापसि वञण जो ऑप्शन मौजूदु आहे। गुलबिलासा सानो अदालती कमीशन जे सिफारिशनि ते अमल दरामद लाइ 3 वज़ीरनि ते मुश्तमिल कमेटी क़ाइम। नोटिफिकेशन जारी। घरू वज़ीर ऐं कानून वारो वज़ीर सियासन लंचार कमेटी जो कन्वेनर हूंदो। सूबाई वज़ीर तासिर हुसैन शाह ऐं जाम इकरामुल्ला धारे जो कमेटी जा मेंबर मुक़रर। घरू खाते जो एडिशनल चीफ सेक्रेटरी इक़बाल कमेटी जो सेक्रेटरी हूंदो। कमेटी अदालती कमीशन जी रिपोर्ट जो जाइज़ो वठण बाद सिफारिशूं वज़ीर आला सिंध खे पेश कंदी। बाकरानी वेझो माओ धी गोलियूं हणी क़तल, लाश दरिया में लोड़िया विया। ॻोठ शादन जतोई में जवाबदार बेवा भाॼाई शाहिदा जतोई नौजवान भाईटी नगमा खे बेदर्दी सां क़तल करे छॾियो। गोलाबाद दरिया मां लाश हथ, मक़तूला औरत जे ॾेर मथां केस दाख़िल। पुलिस जा जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ छापा। फरियादण चयो आहे त जवाबदार अली हैदर जतोई भाॼाई ऐं भाईटी खे होटल ते मानी खाराइण बहाने वठी वञी क़तल कयो आहे। हैदराबाद में नारी मुबैना तौर क़तल, मुड़िस ऐं सोहरो गिरफ़्तार। नूरानी बस्ती में नारी इकरार खे सावरनि मुबैना तौर क़तल करे छॾियो। भाउ जे फरियाद ते पुलिस जी कार्रवाई। नारी जे मुड़िस ऐं सोहरे खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त नारी इकरार जी शादी 8 महीना अॻु अंस कुरैशी सां थी हुई। वाक़े जी जांच कई पई वञे। शादी लार्ज वेझो लॾा लुट जो शिकार औरत इंसाफ़ न मिलण ते आपघात करे छॾियो। ॻोठ फोटू भील में 39 वरनि जी शिरमिती गुडी भील जो घर मां फाओ खाधल लाश हथ। नंदो पुलिस पहुची लाश तेविल में वरितो। मण बदीन अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसन हवाले। मुबैना आपघात कंदड़ औरत जे मुड़िस बाबू भील इल्ज़ाम हणंदे चयो आहे त संदसि घरवारी सां सोट गुलाब भील ज़ोरी लॼा लुट कई हुई, जंहिं ते हुन दिल बर्दाश्ता थी ख़ुदकुशी कई आहे। इंसाफ़ ॾियारियो वञे। खैरपुर खां पोइ कराची में बि मनकी पॉक्स जो केस रिपोर्ट। बफर ज़ोन सां तालुक़ रखंदड़ 22 साला नौजवान खे मनकी पॉक्स जी तस्दीक। डॉक्टर वाहिद राजपूत जो चवणु आहे त कराची में मनकी पॉक्स जो पहिरियों मरीज़ जनवरी में रिपोर्ट थियो हो। ही ॿियो केस आहे। नौजवान जो इलाज जारी आहे। मिरपुर ख़ास जे मेडिकल जी शागिर्दियाणी फ़हमीदा लगारी जे आपघात वारो मामलो। वारसन पारां प्रोफेसर ऐं 2 शागिर्दनि ते शागिर्दियाणी फ़हमीदा खे ब्लैकमेल करण जो इल्ज़ाम। शागिर्दियाणी जे वालिद इंतज़ार लगारी चयो आहे त प्रोफेसर आबिद लगारी ऐं 2 शागिर्दनि संदसि धीउ खे ब्लैकमेल कयो, जंहिंखां तंग अची हुन आपघात कयो। प्रोफेसर आबिद लगारी संदसि न्याणी खे ब्लैकमेल करे 40,000 रुपया घुरिया हुआ, जंहिं जी शिकायत कॉलेज जे प्रिंसिपल खे ॾिनी हुई। आईजी सिंध जावेद आलिम ओढो मिरपुर ख़ास वासण शागिर्दियाणी फ़हमीदा लगारी जे आपघात वारे मामले जो नोटिस वरितो। जांच जो हुकुम। आईजी सिंध जे नोटिस बाद डीआईजी मिरपुर ख़ास एसएसपी जी सरबराही में 3 रुकनी जांच कमेटी जोड़े छॾी। इल्ज़ाम हेठायल प्रोफेसर आबिद लगारी मौतिल सूबाई घरू वज़ीर सियासन लंचार ऐं सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह बि नोटिस वरितो। शफ़ाफ़ जांच ऐं वारसन सां ताउन जी हिदायत। ॼाम नवाज़ अली भरिसां 5 घरनि खे बाहि लॻी वई। 4 बकरियूं सड़ी मरी वयूं। 3 औरतूं ज़ख़्मी। ॻोठ कुर्बान शाह में ओचितो बाहि लॻण सबबि 5 घर सड़ी विया। बाहि लॻण जे नतीजे में घरनि अंदरि बीठल 4 बकरियूं बि सड़ी मरी वयूं। घर जो समूरो सामान सड़ी रख में तब्दील थी वियो। सड़ी ज़ख़्मी थियल 3 औरतूं नाज़ुक हालत में अस्पताल मुंतक़िल। फायर ब्रिगेड अमले मक़ामी माण्हुनि जी मदद सां बाहि ते ज़ाब्तो आंदो।